नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ खां खबर ॾींदा हलूं त घरेलू झेड़े बाद औरत पंहिंजे 3 ॿारनि मथां पेट्रोल हारे आपघात करे छॾियो है। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।